शिकारपुर डिप्टी कमिश्नर ऑफिस के दरबार हाल में डिस्ट्रिक्ट काउंसिल के इजलास थी गुजरियो। इजलास की सदारत डिस्ट्रिक्ट काउंसिल के चेयरमैन आगा मुसीद्दीन खान दुरानी और वाइस चेयरमैन अमीर अली खान कमारियो कई। इजलास में ज़िले चेयरमैन आगा मुसीद्दीन खान दुरानी चयो तो शिकारपुर में हलंदड़ तरक्याती कमन में 60% के जन में भी ठेकेदारन कम किया है। उन असल बिल ठाराया छड़िया हैं, बाक़ी रहियल कम जल्द पूरो करायो वञे। जिन भी यूसिन में कम घट थियल है उहे भी पंहिंजो कम पूरो कन। ज़िले चेयरमैन हेल्थ के DHO के हिदायत कई तो शिकारपुर ज़िले में वैक्सीन ॾियण अरिड़प थी वही है। गरीबन के वैक्सीन नथी मिले। गोठन में डेंगे बुखार मुदे जो बुखार अरड़ी की बीमारी वधी वही है। उन लाइ छा था करियो? अस्पतालूं वीरान आहिनि, कोई भी डॉक्टर ड्यूटी करण लाइ तैयार न आहे। अस्पतालन में चौकीदार ऐं पटेवाला कम कन पिया। हिननि चयो त तालके जे अस्पतालन जा हाल पूरा लगा पिया आहिनि। हिननि एग्रीकल्चर के डिप्टी डायरेक्टर के हिदायत कंदे चयो त अवां जा ऑफिसर ऐं फील्ड असिस्टेंट ड्यूटियूं कंदा आहिनि, भी अलाए न ख़बर ही नथी पवे। हारिन जे पोखन के हेतिरा वॾा नुक़सान था थियनि। आबादगारनि जे लाइ अवां के सेमिनार करायो जंहिंमें हारिन ऐं ज़मींदारनि के मौसम के हवाले से ॿिज भाण के हवाले से ब्रीफिंग ॾियो त कहिड़े महीने ऐं कहिड़े मुंद ते कहिड़ो फसल कयो वञे जंहिंमां उपत सुठी थिए। उन मौके ते एग्रीकल्चर के डिप्टी डायरेक्टर ॿुधायो त हिन साल पूरी सिंध में सारियल फसल के 50% नुक़सान थियो आहे। उन जो सबब ॿुधाईंदे चयो त पूरे सिंध में गर्मी वधी वई जंहिं करे सारियल फसल के नुक़सान थियो आहे। उन मौके ते काउंसिलरनि जे मेंबरनि सैयद नादिर शाह, अब्दुल सलाम उन्नड़, अमजद खान बलोच, एडवोकेट अनवर अली, अब्दुल रशीद ऐं ॿियनि इजलास में ॻाल्हाईंदे चयो त ॻोठनि में पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे जंहिंजे करे बीमारियुनि में वाध अची वई आहे। जंहिं करे असांखे UC RO प्लांट ऐं सोलर ते ॾिनो वञे त जीअं असांखे पीअण जो पाणी जो मसइलो हल थी सघे ऐं बीमारियुनि मां छुटकारो हासिल थिए। रिपोर्ट नवी सुमरो, शिकारपुर।